अड़े यो तां सही तरीक़ो आ। किस्त जो टाइम दो अचे त कॉल नथा खणो, जंहिंमां पैसा था खपनि त ओॾी महिल त 100 कॉलूं थो करी। हाँ माण्हू कॉल त खणंदो आ न। यार मोबाइल साइलेंट ते हुई ॾिठी ई कान। मां चरियो कोन्या, साइड में ही ते बीठो मां ॿुधी कॉल तुंहिंजी, सम्झे न। ये टोपी ड्रामा कंहिं ॿिए सां कर। अड़े यार तोखे ख़बर आ मां परे जो ॿुधंदो आ, मां ॿुधी ई कान। अड़े सोहेल बहाना छॾ, हाणे ॿुधा किस्त ॾींदो न, हाणे ॿुधा जल्दी। अड़े यार पैसा ते मल कोनन के कुछ खपे ही कोंदो न, मां पाण ॾींदो मई। मां तुंहिंजे आसरे ते कोन वेंदुमि, सिधी ॻाल्हि अथई। मूंखे मुंहिंजा पैसा खपनि, मां कोन वेंदो सही। बस पो भला हिन जुमे ताईं सब्र करे, लोन लाइ अप्लाई कयो आ, बस मिली वेंदो। दुकान में सामान रखंदे त पोइ हलंदो न, सॼो त खपाए खाई आई। हाँ कंहिं महिल तुंहिंजो कहिड़ो बहानो आहे, कंहिं महिल तुंहिंजो कहिड़ो। असां त तोमां फाथाऊं, पर हिन फेरे तोखे मां वॾो ज़लील कंदुमि, तूं ॾिसजां न। हिन फेरे मां बि पैसा वठण बिना कोन वेंदोमि। सोहेल इहा ॻाल्हि यादि रख। बस मां तोखे सुबुह पाण अची ॾींदुमि, पक्को वाइदो आहे चवण वारो, सही आहे न। हाणे बस तूं बेफ़िक्र थी। बेफ़िक्र को तरीक़ो कोन्हे, मूंखे मुंहिंजा पैसा खपनि।